अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। अलाए छा छा विञाइजी वियो आहे। ज़िंदगी हथ ख़ाली लॻनि था, लकीरुनि में कुझु बि नज़र नथो अचे। ज़िंदगी मुसलसल शिकायतूं कंदी रहे थी। असीं उन मुंझियल सुट जे छेड़े खे हथु करण जे चकर में हितां खां उते परेशान थींदा रहूं था। अकेलाइप जो अहसासु खाईंदो थो रहे। ज़ाविया 3 मोहतरम अशफाक अहमद साहब जी ॻाल्हियुनि जो आख़िरी सिलसिलो छपियो आहे। उन्हनि मां हिकु मज़मून अल्लाह मियां की लालटीन जो कुझु हिसो तर्जुमो करे पेश करण जी सआदत हासिल पियो करियां। लॻे थो पंहिंजी ज़ात खे जकड़ींदड़ अकेलाइप जो इलाजु ज़रूरु नज़र ईंदव। मां एतिरो अरसो अव्हां खां जुदा रहियुसि, पर उन तवील अरसे में मुंहिंजो ध्यानु टेलीविज़न ते घणो रहियो। टेलीविज़न त मां पहिरीं बि ॾिसंदो हुउसि, पर गुज़िरियल कुझु महीननि खां मां उहा कुझु घणो ई ॾिसणु लॻुसि। टेलीविज़न जे प्रोग्रामनि में जॾहिं को इश्तिहार अचे पियो त मुंहिंजा पोटा पोटियूं सॾींदा हुआ त ॾाॾा डोड़ी अचो, अव्हां वारो इश्तिहार अची वियो आहे। असांजे टेलीविज़न ते 80% इश्तिहार वॉशिंग पाउडर ऐं कपिड़नि बाबति हलंदा आहिनि। हिकिड़ी ख़ातून ईंदी आहे ऐं चवंदी आहे त मुंहिंजनि कपिड़नि ते एॾो वॾो दाग़ लॻी वियो, मूंखे त फलाणे जी दावत ते वञिणो आहे। त उते ॿी ख़ातून या संदसि का साहेड़ी चवंदी आहे, दाग़ लॻो त का ॻाल्हि कान्हे, पंहिंजनि कपिड़नि खे फलाणे पाउडर जे पाणीअ में टुॿी ॾे, मिंटनि में साफ़ थी वेंदो। टुॿी ॾियण खां पोइ हूअ ॾेखारे थी ऐं चवे थी, ॾिसो केॾो न उजरो थी वियो आहे। मूं न पिए चयो। ख़वातीन हज़रात, अहिड़े क़िस्म जा इश्तिहार ॾिसी मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां। ईअं ई मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, खेसि ॾाढी प्यारी नुंहुं आहे, नालो जवेरिया अथसि। हिननि हाणे कोठी ठहिराई आहे। हाणे जीअं छोकिरियुनि जो शौक़ु हूंदो आहे त घर खे संवारण सिंगारण जो, त हाणे उते बेडरूम बि ज़बरदस्तु आहे ऐं ड्राइंग रूम त उन खां वधीक आहे। हाणे मां उहो महसूसु कंदो आहियां त असांजो ध्यानु ज़िंदगीअ खां हटी रहणीअ करणीअ ते वधीक आहे। ज़िंदगी भले पोयां पाण गेलींदी छो न अचे। उहो ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी आहे त सफ़ाई सुथराई ऐं सिहत जे उसूलनि तरफ़ असांजो ध्यानु वधीक हूंदो आहे। असीं जिते बि रहंदा आहियूं, उहा असांजी दिली ख़्वाहिश हूंदी आहे त उहा जाइ ॾाढी साफ़ सुथरी हुजे, पर छाकाणि त मूं अव्हां सां वॉशिंग पाउडर ऐं सफ़ाईअ जी ॻाल्हि पे कई, त मुंहिंजी बि उहा सद आहे ऐं उहा सद कुझु महीननि खां शदीद तरीन थी वई आहे। त जॾहिं बि निमाज़ पढ़ण जो मौक़ो मिले थो ऐं अलाह साईंअ खे पंहिंजे घर सॾण जो मौक़ो मिले थो, ऐं पोइ जंहिं दिलि सां मां खेसि यादि करियां थो, मुंहिंजी दिलि जो गोशो ॾाढो ऊंदाहो ऐं बदबूदार ऐं सड़ियल आहे। उते हिकु क़िस्म जी गंदगी ऐं कसाफ़त भरियल आहे ऐं हर क़िस्म जी गिलाज़त उते मौजूदु आहे। मां कंहिं अहिड़े डिटर्जेंट सफ़ाईअ जे पाउडर जी ॻोल्हा में आहियां जेको मुंहिंजी दिलि में बिल्कुलु अहिड़ी सफ़ाई पैदा करे छॾे जहिड़ी मूंखे उन्हनि इश्तिहारनि में नज़र ईंदी आहे। पर मां ॼाणा थो त केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जन जूं दिलियूं ॾाढियूं साफ़, वेकिरियूं, पाकीज़ा ऐं ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि, ऐं उन्हनि में अलाह पाक जे नाले खे घर करण में वाक़ई बि का हॿक न थींदी आहे। ऐं हूअं बि अलाह पाक त वॾो रहीम ऐं करीम आहे। जाइ खणी कहिड़ी बि हुजे, केर बि खेसि सॾे त हू हिकदमि हलियो वेंदो आहे। हिन कॾहिं बि को बि एतिराज़ु नाहे कयो। असां ई कॾहिं उन ॻाल्हि जो नोटिस नाहे वरितो ऐं न कॾहिं को अहिड़ो प्रोग्राम ठाहियो अथऊं त उहा जाइ बि साफ़ कई वञे ऐं सफ़ाईअ ते अमल कयो वञे। असां खणी उन जाइ खे अहिड़ो साफ़ सुथरो या ख़ूबसूरत नथा ठाहे सघूं जहिड़ो जवेरिया जो घरु आहे, पर अहिड़ो त करे सघूं था जहिड़ो मुंहिंजो घरु आहे। असां कॾहिं अहिड़ी कोशिश ई नाहे कई। भॻल ॾाकिणियुनि, विखिरियल थांवनि, टुटल ऐं चिॿनि दॿनि, उजड़ियल खटुनि, संदूकनि, नफ़रतुनि, तकलीफ़ुनि, कदूरतुनि, घमंड ऐं फ़ख़्र सां भरियल घर खे असीं मुहबत, प्यार ऐं आजिज़ीअ जी ख़ुशबू सां भरे छॾियूं। उहो असां खां ईअं थिए नथो। टीवीअ ते इश्तिहार ॾिसी मुंहिंजी दिलि जो बोझ वधी वञे थो, तबियत ते तारी थी वञे थो ऐं ॾींहं ॾींहं वधंदो रहे थो। असीं जॾहिं सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी सैर करण लाइ निकिरंदा आहियूं त असांखे पंहिंजा बूट पाइणा पवंदा आहिनि, ऐं जॾहिं मस्जिद मां निकिरण खां पहिरीं असीं जुतियूं पाईंदा आहियूं पिया त अलाह साईं जो ख़ौफ़
रोज़ु असां वटि ईंदो आहे ऐं चवंदो आहे त केॾांहुं था वञो, मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो। त असां मां हिकिड़ो चवंदो आहे त मां त वापडा जे ऑफ़िस वञां पियो, तव्हांखे कीअं वठी वञां? ॿियो शख़्स चवंदो आहे त जी मुंहिंजो टेलीफ़ोन खातो आहे, मां तव्हांखे उते वठी वञी नथो सघां। ऐं मूं जहिड़ो रिटायर्ड माण्हू चवंदो आहे त अवां असांजे घर वञी छा कंदा? ऐं उन नमूने सां असां सभु यक ज़ुबान गॾिजी चवंदा आहियूं तव्हां हिते ई रहो, असीं वरी कॾहिं अव्हां सां मिली वठंदासीं ऐं असांखे ॿिनि परनि जी निमाज़ ते त अचिणो ई आहे न, त पोइ अव्हां सां मुलाक़ात थी वेंदी। तव्हां ईअं न कजो जो असांजे घरनि या ऑफ़िसुनि में अची वञो, छो त असांजो भेद अव्हां ते खुलणु न घुरिजे त असां सभु पंहिंजनि पंहिंजनि ऑफ़िसुनि में छा छा था कंदा वठूं। मां सम्झां थो त अलाह जे साथ खां सवाइ जेतिरा बि कम थींदा आहिनि या थियनि पिया था उहे अणपूरा रहनि था। अलाह खे पंहिंजे पाण सां गॾु रखणु ऐं खेसि पंहिंजे हयातीअ जो हिसो ठाहिणु असांजे ज़ाती गर्ज़ुनि लाइ बि बिना ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं त नंढी ॼमार वारा वधीक हिमत अज़्म ऐं एतमाद सां अहिड़ा कम करे वेंदा आहिनि जेके असां वॾनि खां बि नथा थी सघनि। कुझु अरसे जी ॻाल्हि आहे, असीं बहावलपुर वेझो हिकु जाइ हासिलपुर में हुआसीं। उते मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजी नुंहुं त लाल सोनारा बाग़ ॾिसणु हलिया विया ऐं मूंखे ऐं मुंहिंजे पोटे खे हिकु अहिड़े कमरे या कोठीअ में छॾे विया जेका हासिलपुर जे वस्तीअ खां कुझु परभर हुई ऐं इतफ़ाक़ सां असांखे रहणो बि हिकु अहिड़ीअ जाइ ते पियो जिते कॾहिं माल ॿधंदा हुआ या वरी अहिड़ी का सूरत हाल हूंदी। असां उते उन लाइ तरसिया हुआसीं जो उतां अॻियां वञण लाइ सवलाई हुई, न त असां शहर में ई खणी तरसूं हा। असीं ॾाढो पोटो जंहिं कमरे में रहिया हुआसीं उन में हिकु दरी हुई जंहिंमें सीखूं हुयूं पर पट कोन हुआ। पुराणे ज़माने जी का जाइ हुई, उते हिकु खट पियल हुई, असीं ॿई उन ते लेटी पियासीं। मुंहिंजो पोटो मूंसां ॻाल्हियूं करणु लॻो ऐं चयईं ॾाॾा ॾाढी ऊंदहि आहे। मूं चयो हा ऊंदहि त ॾाढी आहे। चवणु लॻो ऊंदहि में कुझु बलाऊं वग़ैरह बि ईंदियूं हूंदियूं। मूं चयो हा ऊंदहि में त बलाऊं ईंदियूं ई आहिनि। चयईं छा असीं उन्हनि जो मुक़ाबिलो करे था सघूं? मूं चयो उन्हनि जो मुक़ाबिलो करे बि सघूं था ऐं न बि था करे सघूं। हू मूंखे चवणु लॻो ॾाॾी चवंदी आहे त अलाह गॾु हूंदो आहे। मूं पंहिंजे पोटे खे चयो त तुंहिंजी ॾाॾी वधीक सगारी आहे, उहा ठीकु सम्झे थी। हुनजो अलाह त वाक़ई हुन सां गॾु हूंदो आहे। मां ऐं तूं हिकु नए तजुर्बे ते निकिता आहियूं, शायदि असांखे उनजो एतिरो पको यकीन कोन्हे जेतिरो तुंहिंजी ॾाॾीअ खे आहे। असांजी ॻाल्हियुनि जे विच में चंडु निकिरी आयो हो, जंहिंखे ॾिसी हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो ॾाॾा उहा अलाह साईंअ जी बत्ती आहे ऐं जीअं असांजी टार्च वेहिजी वई हुई उन जा सेल ख़तमु थी विया हुआ, ईअं अलाह साईंअ जी उहा लालटेन त कोन विसामंदी न। मूं चयो मां पक सां कुझु नथो चई सघां, कॾहिं कॾहिं विसामजी बि वेंदी आहे। हिन चयो ॾाॾा जीअं असीं बत्तियूं विसाए सुम्ही पवंदा आहियूं, छा जॾहिं उहा चंड जी बत्ती विसामजी वेंदी त अलाह साईं बि सुम्ही पवंदो? मूं चयो न, अलाह खे न निंड ईंदी आहे न झूठो, हू सुम्हंदो न आहे। हैरानीअ सां मूंखां पुछियईं छा हर वक़्तु जाॻंदो रहंदो आहे? उहो चवंदे ई हिन मुंहिंजे पेट ते पंहिंजी टंग रखी ऐं घोंघरा हणंदो सुम्ही पियो। हिन सोचियो हूंदो त जॾहिं अलाह जाॻे पियो त पोइ मूंखे छाजी ॻणती आहे। ऐं मां सॼी राति उन दरीअ ॾांहुं निहारींदो डप ड्राव में सुबुह जो इंतज़ारु कंदो रहियुसि। उन घड़ीअ में उहो नंढो ॿारु अलाह ते यकीन में मूंखां गोई खणी वियो हो। ख़वातीन हज़रात, जंहिंखे ख़ुदा जी कुर्बत या साथ नसीबु थींदो आहे उहो खणी हयातीअ जे कहिड़े बि मामले में हुजे, सिर्फ़ु रूहानियत या इबादत में ज़िंदगी न आहे। जॾहिं हलंदे फिरंदे उहो अहसासु थिए त धणी मूंसां गॾु आहे त उन जा इलाही फ़ाइदा आहिनि, मादी बि नफ़्सियाती बि बदनी बि रूहानी बि। मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे त जेको ख़ुदा खां थोरो गाफ़िल थिए थो त पाण कमज़ोर थी थो वञे। असीं नंढपण में लिक लिकोटी खेॾंदा हुआसीं। ॻोठ जा 20-25 छोकिरा, हाणे मां उन्हनि सभिनी में बेडोलो ऐं थुलो हुउसि ऐं फुर्त न हुउसि। हिकु ॾींहुं मुंहिंजो वारो आयो त हू सभु लिकनि ऐं मां खेनि ॻोल्हियां। हाणे मां भित ते मथो रखी रांदि जे कानून मूजिबि रड़ कई, लिकी वञो छुपी वञो। हाणे खेनि मूंखे सॾु करिणो हुयो त अची ॻोल्ह। हाणे मां भित सां मथो लॻायो,
रड़ियूं पियो कयां ऐं जवाबु मिले ई न। काफ़ी वक़्तु थी वियो, मुंहिंजो मथो खणी ॾिठो त हू सभु त मूंखे बेवकूफ़ ठाहे पंहिंजे पंहिंजे घर भॼी विया हुआ। हाणे मूंखे उते शर्मसारी थी ऐं मां वॾे आवाज़ सां रोअण लॻुसि। उते मुंहिंजी मासी डुड़ंदी आई ऐं पुछियाईं, छो थो रोईं? ॿुधायोमांसि त मूंसां हीअं थियो आहे। हुन मुंहिंजा ॻोढ़हा उघिया ऐं चवणु लॻी त पुट, काई ॻाल्हि कान्हे, ईअं थींदो आहे। पुट, अलाह जी दिलि में पंहिंजे मख़लूक लाइ एतिरी वुसत आहे जो हू इंतज़ारु कंदो रहंदो आहे त मुंहिंजो बंदो कॾहिं मोटंदो। इंसान जे दिलि में ख़ुदा जी महिरबानीअ सां हिकु तार अहिड़ी बि मौजूदु हूंदी आहे जो हू पंहिंजे रब ॾांहुं मोटंदो ज़रूरु आहे, पोइ भले कहिड़े रूप में बि मोटे। मुंहिंजी बि दिली ख़्वाहिश आहे त मूंखे का अहिड़ी शइ मिले जेका मां पंहिंजे दिलि में विझां ऐं जीअं इश्तिहार में छोकिरियूं उजरेपण जी दावा कंदियूं आहिनि, ईअं मुंहिंजी बि दिलि साफ़ थी वञे ऐं उन में अलाह जी न विसामंदड़ लालटीन वारो माहौल पैदा थी वञे ऐं ख़ुदा खां मुंहिंजो लिक लिकोटीअ वारो उहो माहौल ख़तमु थिए, जेको अलाए केतिरनि ॾहाकनि खां पहिरीं सिर्फ़ु हिकु भेरो, घणा भेरा न, छाकाणि त मां लालची न आहियां। अलाह खे बेहद मान शान सां पंहिंजी दिलि में जाइ ॾियां, जीअं असीं पंहिंजे घर ईंदड़ कंहिं ख़ासि महिमान खे कुर्सी पेश कंदा आहियूं। बिल्कुलु ईअं जीअं बानो मुंहिंजे पुट जी शादीअ ते पंहिंजे सेण लाइ कुर्सी साफ़ कई पई ऐं असां खेनि इज़त सां विहारण लाइ उतावला हुआसीं। छा अहिड़ो ई एतिराम मां अलाह साईंअ लाइ पंहिंजी दिलि में पैदा करे सघंदुसि? या वरी सुबुह जे वक़्तु ईअं थिए जो हू चवे त मां गॾु हलण थो घुरां त मां उहो चवां त साईं, उन खां वधीक भलारनि भाॻनि जी ॻाल्हि मूं लाइ कहिड़ी थी सघे थी? बिस्मिल्लाह, गॾु हलो। छा हू सभु शर्मिंदगियूं ऐं करतूत पोइते वराए मां अलाह साईंअ खे साण करण जो मौक़ो हासिलु करे सघां थो? अलाह तव्हांखे आसानियूं अता फ़रमाए ऐं उन ॻाल्हि जो शरफ़ अता करे त असीं ख़ुदा सां लिक लिकोटी खेॾंदे खेसि संदसि वारीअ ते उते ई बीहारे न हलिया वञूं, बल्कि खेसि आवाज़ु ॾेई सॾु बि कयूं, धणी तव्हांखे सवलायूं विरहाइण जो शरफ़ बि अता करे। आमीन। अज़ीज़ान मन, मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, साहिब फ़िक्र लाइ ख़ैर जी दुआ ज़रूरु घुरिजो, धणी संदसि दर्जात बुलंद करे। आमीन। अलाए छो उहो सभु पढ़ण खां पोइ अलाए केतिरनि सालनि खां पोइ मूंखे पंहिंजी अकेलाइप ख़तमु लॻी आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? छपियल आचर 15 अप्रैल 2007 ईस्वी।